टोल प्लाज़ा सालियो अॼु टेक्निकल टीम आख़िरी भेरो अंदर वेंदी। सर्च ऑपरेशन मुकम्मल थियण बाद मुतासिर इमारत के सील कयो वेंदो। पुलिस पारां वाक़े जी जांच जारी। डीसी ॾखण जावेद नबी खोसो चवणु आहे त अॼु मुतासिर इमारत के सील कयो वेंदो। वाक़े जो केस दाख़िल थियण बाद जांच जो अमल वधीक तेज़ कयो वियो आहे। शुरूआती तौर 82 माण्हू गुम करार न विया हुआ। हींअर ताईं 23 माण्हुनि जी डीएनए मैचिंग मुकम्मल थी चुकी आहे। वाक़े में 73 ॼणा फोत थिया। एसएसपी सिटी आरिफ अज़ीज़ जो चवणु आहे त केस दाख़िल थियण खां पोइ बयान वठण जो सिलसिलो जारी आहे। इंतज़ामिया जे अमलदारनि चौकीदारनि समेत तमूरनि लाॻापियल माण्हुनि जा बयान कलमबंद कया वेंदा आहिनि। जेकॾहिं ग़फ़लत या लापरवाही साम्हूं आई त उन जा समूरा पासा उजागर कया वेंदा। बाहि लॻण वक़्तु दरवाज़ा छो बंदि कया विया ऐं बाहि लॻण खां पोइ छो न खोलिया विया, उन रुख खां बि जांच जारी आहे। इदारनि खिलाफ प्रोपेगंडा में पीटीआई मुलविस आहे। मुवक्ती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त वादी तेहरा में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन जारी आहे। को भी वॾो फौजी ऑपरेशन न पियो थिए। जेकॾहिं फौजी ऑपरेशन हुजे हा त उन में वफ़ाक़ी हुकूमत जे मुदाख़लत लाज़मी हुजे हा। दहशतगर्दी जे मामले ते पीटीआई जा ॾंद खाइण जा ॿिया ऐं ॾेखारण जा ॿिया आहिनि। जेकॾहिं सुहेल आफ़रीदी पीटीआई बानी सां मुलाक़ात करणु चाहे थो त उन जो फ़ैसिलो जेल इंतज़ामिया कंदी। हुननि माण्हुनि जो मक़सदु मुलाक़ात न पर चिकताक ठाहिणु हूंदो आहे। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी आम ज़िंदगी मुतासिर। हिकु ॿियो ओलहंदे मौसमी सिस्टम ईरान ज़रिए बलूचिस्तान में दाख़िल थी वियो। चमन ऐं भरपासे तेज़ बरसातुनि सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कोटिया ऐं भरपासे हल्की बर्फ़बारी। 4 कलाक में बि बर्फ़बारी। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक मींहुं ऐं बर्फ़बारी जी अॻकथी। बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर, खैबर पख्तूनख्वा, इस्लामाबाद, मरी ऐं गलियात में बरसात ऐं जाबली इलाइक़नि में बर्फ़बारी जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते मूजिब लाहौर ऐं मुल्तान समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़फ़े सां बरसात थी सघे थी। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बशमहर जी विशाल कुमार जे पीउ सां मुलाक़ात। सूबाई वज़ीर पारां विशाल कुमार जे पीउ खे मामिलो जल्द ऐं इंसाफ़ जे बुनियाद ते हल कराइण जी ख़ातिरी। सरदार मोहम्मद बशमहर चयो आहे त सिंध हुकूमत मामले जे समूरनि रुख जो जाइज़ो वठी रही आहे ऐं लाॻापियल धुरियुनि सां राब्ता जारी आहिनि त जीअं तकरार खे पुरअमन ऐं क़ानूनी तरीक़े सां हल कयो वञे। हुकूमत कंहिं बि शहरी सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदी ऐं हक़ीक़तुनि जे बुनियाद ते क़दम कया वेंदा। ॿ ॾींहं अॻु सोशल मीडिया ते विशाल कुमार वीडियो पैगाम में सिंध असेंबली जे मेंबर राजा खान बहर ते तशद्दुद जो इल्ज़ाम लॻायो हो। कराची जे इलाइक़े गार्डन में भत्ताखोरी माफिया खिलाफ गॾियल कार्रवाई। ॿ जवाबदार मारिजी विया। रेंज सजमान मूजिब ऑपरेशन दौरान जवाबदारनि कानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारनि ते फायरिंग कई। जवाबी फायरिंग में 2 जवाबदार मारिजी विया। मारिजी वियल जवाबदारनि जी सुञाणप मोहम्मद हसन उर्फ बेलचो ऐं तनवीर अली उर्फ तितर तौर थी आहे। मारिजी वियल जवाबदार भत्ता माफिया जे अॻवान जमील झांगा ऐं ज़ाहिद लाडला ग्रुप सां लाॻापियल हुआ। जवाबदार सोल्जर बाज़ार ऐं जमशेद टाउन में कारोबारी मर्कज़नि, दुकानदारनि, बिल्डर्स ऐं रेस्टोरेंटनि मां भत्तो उगाड़ण में मुलविस हुआ। अमेरिका जे केतिरियूं ई रियासतुनि में सख़्त तरीन बर्फानी तूफ़ान ज़िंदगी मफ़लूज। 7 ॼणा फोत। अमरीकी मीडिया मूजिब वाशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास, न्यू जर्सी समेत केतिरनि ई रियासतुनि में तेज़ बर्फ़बारी, मींहुं ऐं थधियूं हवाऊं हली रहियूं आहिनि। न्यूयॉर्क जे इलाइक़े बहराड़ी में गर्मी पद 49 ताईं घटिजी वियो। 16,000 खां वधीक उॾामूं बहितल। 24 अमरीकी रियासतुनि में एमरजेंसी लागू। अॼु अमरीका में वफ़ाक़ी ऑफिसूं बंदि। स्कूलनि में ऑनलाइन क्लासिस जो ऐलान। न्यूयॉर्क जे गवर्नर कैथी होचुल जो चवणु आहे त न्यूयॉर्क बदतरीन सियारे जे तूफ़ान खे मुंहुं ॾेई रहियो आहे।
नूरकोट में क़त्ल कयल नौजवान वारे वाक़े ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल समेत बिरादरी जे सवे माण्हुनि शहर बंदि कराए छॾियो। वारसनि मुतालबो कयो आहे त नौजवान जो गलो कपे क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे, क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। कोटलालू भरिसां नौजवान जो तशद्दुद ऐं गोलियूं लॻल दहशत। फोती नौजवान जी सुञाणप फैसल ख़ासकेली वलद अली गुल ख़ासकेली तौर थी आहे। इलाज खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवण आहे त वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कैनेडा मुनज़म तरीक़े सां पाण खे तबाह करे रहियो आहे। कैनेडा जो चीन सां वाइदो तारीख़ जो बदतरीन सौदो आहे जेको तबाही आणींदो। चीन कामयाबी सां अज़ीम मुल्क कैनेडा ते कब्ज़ो करे रहियो आहे। ॾिसी ॾुख थियो। ग्रीनलैंड में अमेरिकी अॾनि वारनि इलाइक़नि खे ज़िम कंदासीं। अमेरिका ग्रीनलैंड वारनि उन्हनि इलाइक़नि ते पंहिंजी ख़ुदमुख्तियारी लागू कंदो जिते अमेरिकी फ़ौजी अॾा मौजूदु आहिनि। G20 वर्ल्ड कप में क़ौमी टीम शिरकत कंदी या न, फ़ैसिलो अॼु थींदो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी चयो आहे त G20 वर्ल्ड कप में टीम मोकिलण बाबति फ़ैसिलो अॼु वज़ीर आज़म सां मुशावरत खां पोइ कयो वेंदो। पीसीबी आईसीसी जे विचे बयान खे रद्द करे थो। हुकूमत जेको बि फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो।